नौशारो फेरोज़ अल्लाह वारे चौंक ते दुकानदारनि पारां टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां तफ़सीलात मालूम कंदासीं नौशारो फेरोज़ जे रिपोर्टर मंसूर मलक खां। जी मंसूर, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशरो फिरोज़ जे अलाह वारे चौंक भरिसां मिठियाणी लिंक रोड ते क़ाइमु अकरम ऑटोज़ एंड शोरूम जे दुकान ते 3 नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 6 लाख रुपया फुर करे फरार थी विया। दुकान जे मालिक अकरम नगराज जे अॻुवाणी में सवें माण्हू अलाह वारे चौंक ते गॾु थी विया। टायरनि खे बाहियूं ॾेई सख़्तु एहतिजाज करण बैदि धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मुतासिर अकरम नगराज साहबनि खे ॿुधायो त इन खां अॻु बि मूंसां ज़ुल्म थियो आहे, पर पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमिल तौरु नाकाम वई आहे। मुसलसल 3 कलाकनि जे धरणे दौरान केतिरियूं गाॾियूं रोड ते बीह वियूं, ट्रैफ़िक जाम थी वई। उन मौक़े ते DSP एजाज़ मेमून धरणे वारी जाइ ते पहुची मुतासिरनि खे यकीन ॾियानी बैदि धरणो ख़तमु करायो। जी वॾी महिरबानी मंसूर मलक तफ़सीलात ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।